नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त दरगाह गौसिया दस्तगीर राणीपुर जो अॻूणो गादी नशीन पीर सैयद गुलाम गौस्त अल मारूफ पीर सैयद बगन शाह कराची जी निजी अस्पताल में लाॾाणो करे वियो। पीर सैयद बगन शाह काफ़ी अरसो खां बीमार हो, जंहिं सबबि हिन पंहिंजी हयाती में ई दरगाह गौसिया दस्तगीर जी गादी नशीनी वारी पग पंहिंजे वॾे पुटु पीर सैयद सूरज दस्तगीर शाह जीलानी हवाले करे छॾी हुई। गुज़िरियल राति उहो कराची जी निजी अस्पताल में लाॾाणो करे वियो। लाॾाणे जी ख़बर पवंदे राणीपुर शहर मुकमल तौर ते बंदि थी वियो, जॾहिं त पीर सैयद बगन शाह जी लाॾाणे सबबि DC खैरपुर पारां ज़िले में आम मोकल जो ऐलान कयो वियो आहे। तोग में ज़िले जा सरकारी तोड़े ख़ानगी स्कूल बंदि रहिया। पीर सैयद बगन शाह साईं जी जनाज़े निमाज़ दस्तगीर हाउस में अदा कई हुई, जंहिंमें MNA सैयद जावेद अली शाह जीलानी, MPA अहमद रज़ा शाह जीलानी, डिस्ट्रिक्ट चेयरमैन शहरियार खान वसाण, सरदार नज़ीर अहमद खान जामरो, आगा अली रोशन शाह जीलानी, PTI अगवान पीर सैयद अहमद अली शाह जीलानी, सराई आबिद खासकेली, पीर सैयद माशूक अली शाह जीलानी, गुलाम असगर वसाण, गुलाम हुसैन मल्ला गंबट राणीपुर जे पीर बिरादरी समेत मुल्क जे चइनि सूबनि मां आयल मुरीदनि अक़ीदतमंदनि वॾे अंग में शिरकत कई। जनाज़े नमाज़ बाद खेसि दरगाह गौसिया दस्तगीर जे क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। पीर सैयद बगन साईं जे लाॾाणे सबबि राणीपुर शहर सॼो बंदि रहियो, जॾहिं त संदसि वारसनि दरगाह गौसिया दस्तगीर जे गादी नशीन पीर सैयद सूरज दस्तगीर शाह जीलानी, पीर सैयद नियाज़ हुसैन शाह जीलानी, पीर सैयद फयाज़ हुसैन शाह जीलानी सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।